नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे काज़ी अहमद में ख़बर ॾींदा हलूं त यंग जनरेशन इतिहाद काज़ी अहमद जे अॻुवाणी सैयद गज़नफ़र शाह, वहीद खोसो, हबीबुल्लाह रिंद ऐं ॿियनि जी अॻुवाणी में तालका प्रेस क्लब अॻियां उॿाड़ो पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई है। हिननि मुतालबो कयो है त औरतुनि ते थियल तशद्दुद जो नोटिस वरितो वञे ऐं क़ौमी कारकुननि खे खंबी गुम कयलनि खे बाज़ियाब कयो वञे। नौजवान ऐं न्याणियुनि सां जेका पुलिस नाइंसाफ़ी कई आहे, असां सख़्तु लफ़्ज़नि जी मज़म्मत था कयूं ऐं असां पंहिंजी सिंधी भाइर बि इन जेके घर सुता पिया आहिनि, ख़ाली रुगो पोस्टूं न रखनि, उन खे चवंदासीं त अमली मैदान में अचो, सिंध जी सुजागी कयो। ऐं बशीर खान कुरैशी सही चयो आहे त घर जा कुता भाड़ी थी पिया आहिनि त गिदड़नि जी कहिड़ी मजाल आहे जो असांजा लोड़ा लताड़ीनि जेको ओपाड़े ओपाड़े जेका नाइंसाफ़ी कई आहे, तज़लील कई आहे जेका न्याणी जी, असां सख़्तु लफ़्ज़नि मज़म्मत था कयूं ऐं जल्द खां जल्द इनाम सिंधी खे आज़ादु कयो वञे। फ्लैग मार्च रावलपिंडी वञण जे लाइ हुनजे असांजे क़ौमी कारकुन सिंध सभा जे कारकुननि खे उन्हनि खे गिरफ़्तार कयो वियो। असां सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं उॿाड़े हिसे जो खे नाहल करायूं। जो इहे मुज़ाहिरो कढियो आहे सिंध सभा जे काफ़िले मथां जेको पुलिस तशद्दुद लाठीचार्ज कई आहे न्याणियुनि हुन सां गॾु, असां सिंध पुलिस खे इहो ॿुधाइण था चाहियूं त असांजा ही जेके सिंधियुनि मथां जो नाइंसाफ़ी कनि बंदि कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।